कुदसी 70 लख दुरूद नारिया 70,776 भेरा कुरान शरीफ जा 3 ख़त्मा दलाल खैरा जा 21 ख़त्मा केवला साईं हित इहो आहे फ़कीर ख़ादिम हुसैन खोसो कारी नसीबुल्लाह फ़कीर ग़ुलाम मुर्तज़ा पेश कया आहिनि। दुआ जे लाइ अर्ज़ु कयो अथऊं त रिज़्क़ में बरकतूं बीमारनि खां हिफ़ाज़त मदीने वारे सां निस्बत ऐं मोहबत ऐं ग़ुलामी क़ाइम। ये जेके पढ़िया अथसि महबूबनि जे हवाले मुर्शिदनि करीमनि जे हवाले जंहिंजो उर्स मुबारक आहे उन यारी वारे जवान जे हवाले उन जंहिंजो उर्स मुबारक आहे उन सोने जे हवाले। ॿियो दुरूद कुदसी आहे 5000 अलाए 5 केतिरा आहिनि दुरूद ताज दुरूद तुंजीना सूरत यासीन रहमान फ़कीर अज़ीज़ भट्टी फ़कीरनि जे दुकान जे लाइ सिहत जे लाइ अर्ज़ु आहे। मुंहिंजा सोना दुरूद पढ़बो आहे त पोइ साईं जी मोहबत घुरिबी आहे ज़िक्र पढ़बो आहे त अल्लाह जी रज़ा जे लाइ कबो आहे। बाक़ी हूअं दुआ जे लाइ हमेशह अर्ज़ु आहे साईं रिज़्क़ रोज़गार में बरकत पवे। जेका बि जमाए ज़िक्र 4 तस्बीहूं पढ़े उन खां बाद दुनिया जो सुवाल न करे मुंहिंजा मोला मां तुंहिंजे ख़ातिर पढ़ियो आहे मूंखे पंहिंजे रज़ा जे ख़ातिर मां मुंहिंजो क़बूल कर। दुरूद शरीफ़ इहो ई सबक़ु आहे मुर्शिदनि जो जॾहिं न दुरूद शरीफ़ पढ़ो लख पूरो कयो या 5000 पढ़ो 10,000 पढ़ो इहो उन वक़्तु तव्हां पाण हवाले कंदा कयो मदीने वारे साईं जे मदीने वारा साईं मां तुंहिंजी मोहबत जे ख़ातिर पढ़ियो आहे तूं पंहिंजी मोहबत ॾे पंहिंजी निगाह करम रख। आमीन। पोइ जेको सुवाल आहे दुनिया जे लाइ वरी ॿीहर दुआ अल्लाह साईं जन पढ़ियो आहे अल्लाह उन्हनि सभिनी जो क़बूल फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यद सुना हे आहे कुरान शरीफ जा 4 ख़त्मा दुरूद शरीफ कुदसी 2,80,000 हज़रत क़िबला साईं मियां साईं बादशाह हज़रत क़िबला साईं अहमद मीर मिठो साईं बादशाह जे हुज़ूर में हदियत या अल्लाह जेके पढ़िया अथसि हज़रत क़िबला साईं मियां साईं बादशाह सखी साईं साईं नूर अहमद साईं हज़रत अदा साईं अम्मा वॾी साईं वारा मुंहिंजा साईं जेके बि मुर्शिदनि करीमनि जो ख़ानदान आहे हे सभई उन जे हवाले कयासीं। तूं असांजा सलाम बि पहुचाए हे दुरूद बि पहुचाए कुरान शरीफ नूरानी नूर बि उन्हनि खे नूरानी तोहफ़ा करे पहुचा।